नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्तां के सोबोदिरो मां ख़बर ॾींदा हलूं त अॼु सीनियर सिविल जज गंबड़ जी अदालत जे हुकुम ते बेअलफ मक़सूद अहमद राजपर, बेअलफ हुब अली मुख्तियारकार, सोबोदिरो वकार अहमद शेख, DSP सोबोदिरो बशीर अहमद शर, SHO सोबोदिरो अकबर आलमानी, तपेदार वसीम मल्ला, सुपरवाइज़र परियल दायो, तपेदार आमिर सुमरो, पुलिस नफ़री साण करे तपो दे सोबोदिरो जे सर्वे नंबर 684 मां 1 एकड़ 1 वेसे जो कब्ज़ो रिटायर्ड उस्ताद अली इन्नू मंगणेजो खे ॾियारियो। रिटायर्ड उस्ताद अली इन्नू मंगणेजो मीडिया वारनि खे ॿुधायो त असां पाण में 3 पार्टनर आहियूं, जिन में मरूम साफ़ी ज़मार ज़ाहिद अली मीरानी ऐं जमील अहमद सहतो, असां मिसमात गुलाम शबीरा ज़ाल महरम सहतो खां ज़मीन ख़रीद कई हुई। इन ख़रीद कयल ज़मीन ते गुलाम शबीर उर्फ आचर सहतो ऐं बशीर अहमद सहतो कब्ज़ो कयो हो। हिन चयो त सिविल जज राणीपुर सीनियर सिविल जज गंबड़ जी अदालत सगोरी असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो हो। 10 सालनि ताईं कानूनी चाराजोई बाद सीनियर सिविल जज गंबड़ जी अदालत मुख्य कब्जो ॾियारे इंसाफ कयो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।